नाज़रीन, सच मेल में थैलेसेमिया सेंटर नवाबशाह पारां रत जो अतियो गॾु करण लाइ पीपी नौजवान इतिहाद जे तावन सां कैंप लगाई हुई, जिते 50 खां वधीक शहरनि रत जो अतियो ॾिनो। रिपोर्ट करे रहियो आहे इज़हार मरी। सठ मेल में थैलेसेमिया जे नंढड़नि मरीज़ ॿारनि जे लाइ रत जो अतियो गॾु करण जे लाइ थैलेसेमिया सेंटर नवाबशाह पारां सठ मेल में डॉक्टर नूर नबी बिरोही जे तावन सां मेडिकल कैंप लगाई वई आहे, जिते रत जो अतियो गॾु कयो पियो वञे। हिते असां सां थैलेसेमिया जा डॉक्टर ऐं डॉक्टर नूर नबी बिरोही असां सां गॾु मौजूदु आहे। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल कयूं त वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। जीअं त ही थैलेसेमिया जिन ॿारनि खे आहे उन सिलसिले में हिते कैंप लगाई वई आहे। डॉक्टर नूर नबी बिरोही साहब जे कोशिश सां लगाई वई आहे ऐं तमामु बहितरीनु कमु आहे। ऐं असां वधि में वधि हिते कोशिशि कंदासीं त ब्लड माण्हुनि खे चवंदासीं डोनेशन ॾियनि। ऐं जीअं त हीअ जेका कैंप हमेशह हिते शहर सठ मेल में लॻंदी रहंदी आहे ऐं उन खां पोइ हीअ जेको ब्लड डोनेशन माण्हू कंदा आहिनि, थैलेसेमिया जा ॿार जेको असांजो नवाबशाह जो सेंटर आहे, तक़रीबन जेको आहे 100 खनि बोतल्स उते जेको डॉक्टरनि मूजिबि आहे उते लॻंदियूं रहंदियूं आहिनि। असां वधि में वधि कोशिशि कंदासीं त अॼु जेका हीअ हिते कैंप्स लॻी आहे, वधि में वधि कोशिशि कयूं त हिते ब्लड डोनेट करे ॾियूं माण्हुनि खे। जेको असांजा नंढड़ा ॿार उते हॉस्पिटल्स में आहिनि, उन्हनि जी ज़िंदगी आहे जेका आहे सो बची पए ऐं उन्हनि खे हिकिड़ो सहारो मिली सघे। सठ मेल नंढड़ो शहर हूंदे बि तक़रीबन 2 महीननि में 3 चक्कर आहे जो हिते कैंप लगाए पियो वञे। मुख़्तलिफ़ टाइमनि में जॾहिं बि उते रत जी ज़रूरत या कमी महसूस थी आहे त तक़रीबन सठ मेल जा जेके बि अवाम आहे सठ मेल जी, उन्हनि जी इहा ई कोशिशि हूंदी आहे त वधि खां वधि असां अतियो ॾियूं त जीअं उते ज़रूरत पूरो थी सघे। नंढड़ा जेके गुलनि जहिड़ा ॿार आहिनि उन्हनि जो मदद थी सघे। मुंहिंजे ख़्याल में पहिरियां जेका हिते कैंप लॻी 2 महीना पहिरियां, त उन में तक़रीबन 80 खां 85 बोटल्स मिलिया हुया। ॿिए चकर वरी पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां हिते लॻायो वियो कैंप जेको अॻवाननि जे हुकम ते, उते बि तक़रीबन 60 खां 70 बोतलूं ऐं हींअर बि उमेद इहो ई आहे त तक़रीबन 50 खां 60 बोतलूं हिते थी वेंदियूं। बिल्कुलु शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जी वरसी जे निस्बत सां पाकिस्तान पीपल्स पार्टी पूरे पाकिस्तान में रत डोनेशन जो सिलसिलो रखियो, जे ख़ुशि सलूबी सां इहो कमु हलियो पियो थो। अॻु में बि आया सिविल अस्पताल में, उते भी माना इहो ई इवेंट थियो जंहिंमें सोशल वर्करनि समेत पीपल्स पार्टी जा नौजवान, पीपल्स पार्टी जा पुराणा वर्कर जेके बि हुआ इन कम में अॻु खां अॻु भरा। जीअं नंढड़नि गुलनि जहिड़नि मासूम ॿारनि जो ज़िंदगी आहे उनखे अतियो ॾेई सघूं। इहो मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो हिकु मिशन हुयो, जंहिंखे असां एज़ ए हिकु ॾीओ रत जे फुड़े फुड़े सां उन ॾीए के हिसाब बारे में थैलेसेमिया पेशेंट वेलफेयर सोसाइटी की तरफ से नवाबशाह से आए हैं। यहाँ पर तकरीबन माशाल्लाह अभी 7 से 8 बोतलें खून की हो गई हैं और माशाल्लाह शुक्र है अल्लाह का, और डोनर आ रहे हैं, मज़ीद आ रहे हैं और तकरीबन 50 की यहाँ पर तकरीबन 50 का इंशाल्लाह ब्लड हो जाएगा। टोटल आल सिंध में लगती है हमारी कैंपें। ये अपना डिस्ट्रिक्ट नशोर फिरोज़, डिस्ट्रिक्ट शहीद बेनज़ीराबाद, हैदराबाद, इधर कैंप हमारी लगती हैं। लख थोड़ा कैंप वारनि जा जेके दोस्त असां वटि आया आहिनि, जेके रत जो अतियो वठणु आया आहिनि, जेतिरे क़दुरु सां थियो असां पंहिंजी तरफ़ां कोशिशि कयूं पिया। अलाह ख़ैरु कंदो। अंदाज़नि थी सघे थो मां 50 खां टपी वञा। कोशिशि इहा ई आहे, इंशाअल्लाह 50 खां मथे थींदी बोतलूं। लथी सरकार जी दुआ कर पिटाई घोट रत सवाब जे अलाह से मौला उन्हनि खे आबाद कयो थो। हे अलाह से हिकिड़ी कुर्बानी आहे। बाबा खे एॾो पंधु करे आया हो, सिंध पिटाई लथी सरकार जा मौला आबाद कंदो।